हैदराबाद में दादू जे इलाइक़े प्यारो स्टेशन सां तालुक़ रखंदड़ शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा कंदड़ बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नारी मिसमात अनमोल समूह धी गुलाम हैदर समूह ॿुधायो त खेसि 9 जून 2022 ईस्वी ते स्कूल मां पघार खणण लाइ वेंदे रस्ते मां ASI पठान चांडियो जे पुटनि असद चांडियो, कामरान चांडियो, भाईटियन अली रज़ा चांडियो ऐं रबनवाज़ चांडियो मुबैना तौर अगवा कयो। अगवा बैदि खेसि मुख़्तलिफ़ हंधनि ते लाॻीतो 2 महीना क़ैद रखियो वियो, जितां हू 9 अगस्त ते वज वठी फरार थी पंहिंजे वालिदैन वटि पहुती आहे। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ख़ानगी स्कूल में मास्तरियाणी तौर मुलाज़मत कंदड़ नारी इहो बि इल्ज़ाम हयो त अली रज़ा चांडियो सां साणुसि शादी लाइ दॿाउ विधो वियो ऐं इनकार ते कूड़ो निकाहनामो ठाराए ज़बरदस्ती खांउसि सयूं बि करायूं वियूं। पठान चांडियो जे 2 पुटनि असद चांडियो, कामरान चांडियो ऐं हुन जे 2 भाइटनि अली रज़ा चांडियो ऐं रबनवाज़ चांडियो मूंखे अगवा करे हैदराबाद शीशन कोट में खणी आया हुया। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहा आहिनि, मूंखां ज़बरदस्ती निकाहनामे ते सयूं वतनि, मूंखे मार कुट कयनि ऐं उन्हनि मूंखे इहो चयो त जेकॾहिं तूं असांजे ख़िलाफ़ बयानु ॾींदीअ कोर्ट में जे माइटनि जी थींदीअ त असां तोखे क़तल कराए छॾींदासीं। पर मां 9 अगस्त ते मूंखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहाईंदा हुया, पर मां 9 अगस्त ते उन्हनि खां फ़रार थी पंहिंजे माइटनि वटि पहुती आहियां। हाणे हू मूंखे पोयां धमकियूं था ॾियनि त तूं जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ु बयानु ॾींदीअ त असां तोखे क़तल कराए छॾींदासीं। मूंखे, मुंहिंजे माइटनि खे, मुंहिंजे घर वारनि सभिनी खे जान जो ख़तरो आहे। मूंखे तहफ़ुज़ खपे। मूंखे DIG SSP दादू सभिनी खे अपील आहे त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ये एॾो वॾो वाक़ियो थियो, उन खां पोइ केस वग़ैरह दाख़िल कयो? जी हाँ, केस दाख़िल करायो। मुंहिंजे पेरेंट्स उन्हनि ते FIR दाख़िल कराई हुई, पर हुननि जा 4-5 माण्हू मतिलबु के माना हिकिड़ो जेको हुयो हुननि हथु न ॾियारियो हुनजो, बाक़ी 4 माण्हुनि जा हथु ॾियारिया हुया। वरी हाणे हुननि खे ज़माननि ते छॾायो अथनि। मुतासिर नारी जी वालदा ॿुधायो त उन्हनि रुकन थाणे ते धीउ जे मुबैना तौर अगवा जो केस दाख़िल करायो हो, पर ॼाणायल नौजवाननि जो वालिद पुलिस में ASI हुअण सबबि संदन समूरो केस पुलिस ख़राब करे छॾियो, जंहिं करे इल्ज़ाम हेठि आयल कुझु माण्हू गिरफ़्तार थिया, पर संदन जल्दी अदालतनि मां ज़मानत थी वई आहे, जेके हाणे खेनि केस तां हथु खणण लाइ मौतमार धमकियूं पिया ॾियनि। हाणे असांखे उहे ई पठान जा पुट पाण पठान सभु असांखे उहे धमकियूं था ॾियनि त असां तव्हांखे क़तल कंदासीं, मारींदासीं अगरि असांजे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाईंदो त। हाणे असांखे उन्हनि खां तहफ़ुज़ खपे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे BA जी शागिर्दियाणी तोड़े संदसि वारसनि DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त हू मामले जो नोटिस वठनि त जीअं वाक़िए में मुलविस समूरा बाअसर माण्हू गिरफ़्तार थी सघनि। कैमरामैन नियाज़ मल्हा सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।